ही सुकून सां कीअं गुज़रंदी। पैसो जमा करण मां या अमीर थियण में ज़िंदगी सुकून सां कोन गुज़रंदी। ज़िंदगी सुकून सां गुज़ारणी आहे त हिकिड़ो नंढिड़ो कारोबार आहे या हिकिड़ो ग़रीब मज़दूर आहे न, उहो बि ॾिसो ॿनी वारे जो कमु करे थकी अचे थो, उन खां पोइ हू उनखे कॾहिं कॾहिं उनखे विहचण जो बि टाइम कोन मिलंदो आहे, खट ते जीअं किरंदो आहे, उनखे अहिड़े सुकून जी निंड ईंदी आहे, सुकून जो आराम ईंदो आहे जो उनखां न पुछोसि। त उहो सुकून उहो आहे। बाक़ी असांखे हिकिड़ो मलमल जा बिस्तरा, बेड, उहे शयूं असांखे सुम्हण लाइ मिलंदियूं आहिनि, लेकिन सुकून हुन में कोन मिलंदो आहे। सुकून कल्ह न टियों ॾींहुं शायदि किथे मूं पढ़ियो हो, मुंहिंजे ख़्याल में फेसबुक ते ई पढ़ियो हो, थियो ईअं जो हिकिड़ो मुहाणो ॿेड़ी हलाईंदो पियो, मच्छियूं मारे ऐं मज़े सां सिगरेट पींदो पियो, त हिकिड़ो अमीर हो, उनखे उतां खां पार करिणो हो त मुहाणे खे चयईं, यार मूंखे परियां पासे वञिणो आहे, मूंखे रस्तो पार करा। मुहाणे चयो ठीकु आहे बाबा, अच वेह। ही रवाना थिया त मुहाणो मज़े सां सिगरेट पींदो पियो हो। मुहाणे खां पुछा कईं, ॾे ख़बर तूं मच्छियूं न पियो मारे? चईं अॼु जो गुज़ारो मुंहिंजो थी वियो आहे, मच्छियूं मारे वरितियूं आहिनि। बसि खोड़ आहे। तॾहिं उहो अमीर माण्हू चई यार वधीक मच्छियूं मार, वधीक पैसो कमा, पोइ राति घरु ठाराह, राति बंगलो ठाराह, मूं वांगुरु अमीर थी, ॿाहिरि मुल्कनि में कारोबार कर। तॾहिं मुहाणे चई यार एॾो करण खां पोइ मिलंदो छा? चईं सुकून मिलंदो, ॿियो छा मिलंदई? चई पोइ हीअ सिगरेट पियां पियो, मज़े सां वेठो आहियां, को परेशानी कोन्हे, टेंशन कोन्हे, इहो छा आहे? चईं इहो बि सुकून आहे। चईं एॾी जफ़ाकशी करण खां पोइ जेकॾहिं सुकून मिले, उन खां बहितर त हीउ सुकून मूंखे मिले पियो न, उहो ई भलो आहे। त सुकून ख़ातिर असां डोड़ डुक करियूं था, चवंदा यार एतिरो पैसो मिले, एतिरो माल मिले, ऐं पोइ मेड़े पोइ फिलाणा करियूं, हीअं करियूं, ऐं पोइ असां सुकून सां वेही ज़िंदगी गुज़ारियूं। उन सुकून खां बहितर आहे उहा मुहाणे वारी ज़िंदगी हुई न, उहा बि त बहितरीनु आहे। जेको चए पियो त माना हिकिड़े टाइम जो थी वियो आहे, सुभाणे ज़िंदगी रही त सुभाणे वरी ठाहींदासीं, तयारु कंदासीं, पचाईंदासीं। हो हिकिड़े दोस्त सां मूं ॻाल्हि कई पिए, त मुंहिंजी यार पखी ॾिस, शाम जो खाधो, राति जो खाधो खाए था अचनि, हुन खां पोइ सुबुह जे खाधे लाइ उहो तयारी कोन था कनि। चईं यार चरियो आहीं। मुंहिंजे छो? चईं पखी खे जितां किथां फ्री मां शइ मिलंदी आहे, जानवर खे माण्हू खणी ईंदा आहियूं, असांखे का बि शइ फ्री में कोन मिलंदी आहे। फ्री में मिलंदा आहिनि धिका ऐं मोचड़ा। उन करे बाबा सालनि जा साल असांखे माना गॾु करिणो पवंदो आहे खाइण पीअण लाइ। पोइ चयो हा यार वाक़ई सचो, जेके शइ फ्री में मिलंदो हुजे न, पखियुनि वांगुरु ऐं जानवरनि वांगुरु, असीं बि अंगूठो कमु करियूं, खाइण पीअण जो मिले पियो त पोइ रूबरू कमु करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? चयो असांखे थोरो बि कमाइणो पवंदो, तॾहिं माल मिलंदो, तॾहिं खाईंदासीं। जानवर ऐं पखी असां हुजूं न, त असां बि फ्री जो सुबुह जो वियासीं, खैर कंहिंजे ज़ैतून जी बाग़ में वियासीं, उतां खां को ज़ैतून खाए वरितोसीं। हा डपु त हा बसि हुनजो मौत जेकॾहिं नसीबु आहे त हीअं ॾिसो पंहिंजा माण्हू बि को मसइले तां मसइले तां वञनि था, मारिजी था वञनि न, त उहे पखी बि को शिकार जे वटि चढ़ी थो वञे त मारिजी थो वञे। जेकॾहिं न, लेकिन एतिरे घणे भाङे जेतिरे भाङे माण्हू मारनि था न, एतिरो माना उहो पखी कोन था मरनि। पखी किथां न किथां खाधो उनखे मिलियो वञे थो, फ्री वारो खाधो। उन लाइ कुदरत वारे ॾिसो फ्री वारो खाधो तयारु कयो आहे। उन खाधे जे चकरनि जे करे हू गॾु करण वारो उन वटि सिस्टम ई कोन रखियो आहे मालिक साईं। पाण जेकॾहिं गॾु करण वारो सिस्टम न रखियोसीं त 4-10 ॾींहं बरसाति पइजी वञे, किथां खाईंदासीं? केरु ॾींदो कंहिंजे घर घुरण वञे त धिका हिकिड़े ॾींहुं ॾींदे, ॿिए ॾींहुं, टे ॾींहं ते मुंहिंजे घर बि त खाधो कोन्हे। त जाने उहो दोस्त बि सचो आहे, उन में बि कुड़ कोन्हे। ॿार बचनि लाइ, इंसान ज़ात जे लाइ कुदरत वारे माना इहो सिस्टम ठाहियो आहे न, त उन हलंदो। चाचे जूं अक्सर मज़ेदार ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे। चाचो जॾहिं बि मिलंदो आहे, जॾहिं टाइम ते बि मिलंदो आहे, अक्सर करे उहो पाण ॿई न, उहो पंहिंजे घरवारी खे न भोरचाणी चवंदो आहे।
शुरू खां ई चाचे खे चयमि यार चाचा रफ़ीक या त घरवारी आहे ऐं वॾी ॻाल्हि त मुंहिंजो 50-60 साल थी विया आहिनि, ॿई मालिक साईं सही सलामत रखिया आहिनि, अञा बि कमायो पिया ऐं अव्हां वीचारी चाची खे बोरचाणी था चओ। चई यार आउं शुरू खां हिन खे बोरचाणी चवंदो हुउसि। चयमि छो? चई यार असल में मज़े जी ॻाल्हि चाची ॿुधाई। चयो पाण शादी करण खां अचूं था त उन खां पोइ माई खे घर जा कमु कराईंदा आहियूं, मानियूं भाॼियूं पचाईंदा आहियूं, माना हिकिड़ो क़िस्म जी नौकराणी तौरु ई त उनखे यूज़ कंदा आहियूं। बचा पैदा करण वारी मशीन, नौकराणी, बोरचियाणी। त मूं शादी करे आंदी घरवारी खां, चयमि यार तोखे न बनी जो कमु करिणो आहे, ॿियो को बि कमु कोन करिणो, तोखे सिर्फ़ु मानी पचाइणी आहे, सुकून सां वेही तूं बि खाइजांइ मूंखे बि खाराइजांइ। बसि उन ॾींहं खां पोइ अॼु ताईं पूरी थी वई आहे। अञा ताईं पुछा करे ॾिसी, घर जो त ॿाहिरि झाड़ू पोचो ॿुआरो वग़ैरह उहो त कमु आहे, उहो कंदी, लेकिन मानी पचाइण खां अलावा ॿियो कमु कयो कोन्हे मुंहिंजो। हाणे तुंहिंजो नालो पोइ बसि 10-15 साल त प्यार मोहबती में उहो मूं कोन चयो, पर कॾहिं कॾहिं बोरचाणी चई वठंदो हुउसि। पोइ उन खां पोइ बोरचाणी बोरचाणी बोरचाणी, हाणे पाण में रवाजु आहे बोरचाणी जो नालो त माई जो नालो त कोन था वठी सघूं न। पोइ बसि पोइ उन हिसाब सां बोरचाणी चवंदो आहियां। मुंहिंजे चाचा जी सुठी ॻाल्हि आहे। ऐं चाची चयो ॾिस न, पंहिंजा अक्सर माइट अज़ीज़ पढ़ियल लिखियल कोन आहिनि, अनपढ़ियल आहिनि, ऐं मायूं बि ज़ाहिर आहिनि, घरवारियूं बि पढ़ियल कोन आहिनि, अनपढ़ियल आहिनि। त उहे तक़रीबन औरत खे मारींदा बि आहिनि, उन सां को इंसाफ़ कोन कंदा आहिनि। उहो ॾिस, हिकु भेरो चए पियो चाचो, चई पाड़े में 3-4 ॿार माई जा हुजनि, सुबुह जो मुड़ुस सां गॾु वञी ते वई आहे, धंधो बंधो करे गुड वुड कढे आई आहे, वरी ईंदे शर्त माल खे पाणी वाणी ॾिनो आहे। उन खां पोइ वरी वई आहे गाह कुतरणु वई आहे, गाह कुतरियो आहे, गाह कुतरे वरी माल खे गाह ॾिनो आहे। वरी ॿारु थी पियो आहे त ॿार खे वंचारे उनखे खीर वीर पीआरियईं, जेकॾहिं जंगल पेशाब करे छॾियईं त उहो हुनखे दोहरायईं। उन खां पोइ मानी पचारायईं। हाणे ॾिसो, माना हिकिड़ो सुबुह खां शाम ताईं माना कम में लॻी रही वीचारी, ऐं उन खां पोइ जेकॾहिं मानी थोरी सड़ी वई या थोरी लेट सां मुड़ुस खे मानी मिली वई त मुड़ुस जा दाबा शुरू थी वेंदा। त अञा ताईं मानी कोन आई आहे, मूंखे बुख लॻी वई आहे, ख़ुदा जा बंदा। उहो त ॾिस हिन माई कमु केतिरो कयो आहे, उहो अहसासु, उहो शाबाश ॾियण जे बजाए उन सां विड़े पियो त हिकिड़ो मानी देरि सां अञा मानी कोन पहुती आहे ऐं बुख पियो मरियां, निभागा तूं त वियो आहे बनी ते गुॾु कढे आयो, उन खां पोइ अची खट ते लत कोड़े सुम्ही रहियो आहीं, या वैंची तयारु थी त मोबाइल ॾिसण से वेही रहियो आहीं। उनखे ॾिसी कोन त केतिरा कमु करे, उन खां पोइ अची मानी पचाए पियो उन काढ़े मंझि। यकीन कयो अॼुकल्ह अञा शौर अची वियो आहे त ॿाराड़े में जेको चुल्हा आहिनि, जेको माना छांव में न त घणे भाङे ॾिसंदव त काढ़े में चुल्हो आहे। अॼु महिमान को अची वियो घर ओचितो त हू ॿार वीचारी माई वीचारी किथे गर्मी में हुन ॿार वेही चांहि पचाईंदी आहे, या उहो गर्मी में वेही मानी पचाईंदी आहे। त ख़ुदा जा बंदो, जिते चुल्हो आहे घटि में घटि उनजे मथां छांव त ठाहियो आहे, छांव ठाहींदव त उनखे हिकिड़ो सुकूनु मिलंदो। उहो थधे में मानी पचाईंदी, भाॼी पचाईंदी ऐं ख़ुशि रहंदी। एतिरो कमु त अॻु ई करे थी न, ख़ुदा जा बंदा। उनजे मथां बि छांव ठाहींदा करे चुल्हे जे मथां, ताकी घटि में घटि वीचारी सुकून सां मानी पचाए अव्हांखे चांहि पीआरे। महिमान त टाइम टेबल वारा कोन हूंदा आहिनि, कॾहिं सुबुह जो अची वेंदा, कॾहिं 2 पहरनि जो अची वेंदा आहिनि, त महिमान खे त चांहि त मानी बि खाराइणी पवंदी आहे न, त चांहि त लाज़मी पीअंदा आहिनि। चांहि घटि में घटि 5 या 10 या 15-20 मिंट त खाईंदी आहे पाण वारी। इहो जेको गैस वारी त आई कोन्हे, काठियुनि वारी आहे, त उन में 10-15 मिंट चांहि खाईंदी आहे। 10-15 मिंट उहो काढ़े ते जॾहिं औरत रहंदी आहे न, यकीन कयो उनजे पूरो जिस्म, पूरो मुंहुं, सॼो पघर में सिम थी वेंदो आहे। त प्यारा दोस्तो,
असां जेसीं ताईं औरत ज़ात जो ख़्यालु न कंदासीं एसी ताईं असांखे सुख कोन मिलंदो ऐं सकून कोन मिलंदो। बसि प्यारा मित्रो, बसि कुझु ॻाल्हियूं ज़हन में अची वियूं, सो चयमि त दोस्तनि सां कचारी बि कजे ऐं कुझु ॻाल्हियूं बि थी वञनि। वरी टाइम मिलियो त अव्हां सां मिलबो, कचारी बि कबी। तेसि ताईं पंहिंजे दोस्त केवलराम उदासी खे ॾियो इजाज़त। जय श्री राम, जय श्री कृष्णा, अल्लाह निगहबान।